रहीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन। अॼोके प्रोग्राम के अंदर तफ़सीली खिताबात नाज़िम आला जमात हदीस सिंध मोहतरम जनाब डॉक्टर अब्दुल लतीफ़ समूह साहब हफ़िज़हुल्लाह, असांजे फाज़िल नौजवान मौलाना मोहम्मद इक़बाल राहिमू हफ़िज़हुल्लाह जा थियणा आहिनि। आऊं तव्हांजे साम्हूं इख़्तिसार सां कुछ ॻाल्हियूं रखणु चाहींदुसि। बुनियादी ॻाल्हि हीअ आहे त हिन दौर जे मुस्लमान खे अल्लाह ताला जे क़ुरान ते तवजो वधीक ॾियणु खपे। अल्लाह रब्बुल आलमीन जूं असां ते वॾी महिरबानियूं आहिनि। असां अखियुनि सां पंहिंजे औलाद खे ॾिसंदा आहियूं, माल बला सां ॾिनो आहे, सिहत बि आहे, ॾिसण लाइ अखियूं आहिनि, ॿुधण लाइ कन आहिनि, बेशुमार अल्लाह जूं नेमतूं असां खाईंदा आहियूं, पीअंदा आहियूं। इहे सभु अल्लाह जूं नेमतूं आहिनि जेके असां इस्तेमालु करियूं पिया। केतिरियूं नेमतूं असांजे अखियुनि जो ठार आहिनि, पर सभ खां वॾी नेमत अल्लाह जी आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन असांखे आख़िरी पैगंबर जो उम्मती बनायो ऐं क़ुरान करीम जहिड़ी अज़ीम नेमत अल्लाह ताला असांखे अता फरमाई आहे। क़ुरान करीम असांजे घर में मौजूद आहे, मस्जिद में मौजूद आहे। एॾी अल्लाह जी वॾी नेमत आहे, पर असां क़ुरान करीम खोले करे पढ़ण लाइ तयार कोन्हे। अल्लाह ताला जो तमामु वॾो एहसान आहे जो रब्बुल आलमीन असांखे मुस्लमान घराने में पैदा कयो। असांजे इल्म में इहा ॻाल्हि आहे त क़ुरान अल्लाह जो कलाम आहे, क़ुरान अल्लाह जी नेमत आहे, पर असां उन मञा फ़ाइदो वठण लाइ तयार कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जी हिफ़ाज़त फरमाई आहे ऐं इहा ॻाल्हि दलील आहे त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह ताला जा आख़िरी पैगंबर आहिनि। छो त अॻियां जेके पैगंबर अलैहिस्सलाम हुया दुनिया मां रवाना थिया त उनजा मौजज़ा बि ख़तम थी विया, पर अल्लाह जो आख़िरी पैगंबर पाण दुनिया में रवाना थिया। क़ुरान करीम जेको पंहिंजो सभ खां वॾो मौजूदो आहे उहो महफ़ूज़ रहंदो। इहो दलील आहे त पाण खां बाद कंहिं बि इंसान खे नबी ऐं रसूल बणिजी करे अचणो न आहे। तंहिं करे अल्लाह ताला क़ुरान करीम जी हिफ़ाज़त फरमाई। ऐं तव्हां गौर करियो त अल्लाह ताला क़ुरान करीम जी हिफ़ाज़त कहिड़ी तरह सां कराई। क़ुरान जी हिफ़ाज़त करायई इंसाननि ज़रिए। इहा ॻाल्हि ठीकु आहे, किताब जी शिकिल में, सहीफ़े जी शिकिल में क़ुरान करीम महफ़ूज़ आहे, पर गॾोगॾु अल्लाह ताला हिन पाक कलाम जी हिफ़ाज़त कराई इंसाननि जे सीननि ज़रिए। अॼु हिन फितने जे दौर में बि हज़ारनि न लखनि जे तादाद में अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि जिन खे क़ुरान करीम जा 30 सिपरा यादि आहिनि। फरमायई बल हुव आयातुम बय्यिनातुम फी सुदूरिल लज़ीना उतुल इल्म। हे उहे अल्लाह ताला जूं चिटियूं आयतूं आहिनि जेके इल्म वारनि जे सीननि में महफ़ूज़ आहिनि। तंहिं करे हिन फितने जे दौर में, गुमराही जे दौर में, परेशानी जे दौर में वॾी ज़रूरत आहे असां पाण अल्लाह जो कलाम पढ़ूं, पंहिंजे औलाद खे पढ़ायूं ऐं क़ुरान करीम खे सम्झण जी कोशिशि करियूं। क़ुरान करीम जा अल्फाज़ महज़ पढ़णा न आहिनि, बल्कि उनजे माना मफ़हूम ते गौर ऐं फ़िक्र करणो आहे। हिन दौर जो मुस्लमान ग़फ़लत जो शिकार आहे। माण्हू दौलत जी मोहबत आहे,
दुनिया जी गफ़लत आहे, कारोबार जे अंदरि गाफ़िल आहे, नफ़ाई ख़्वाहिशात में गिरफ़्तार आहे, अल्लाह जे कलाम ते तवज्जो ॾियण लाइ तयार कोन्हे। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि माण्हुनि जो मिसाल बयान कयो जेके अल्लाह जे क़ुरान ते तवज्जो नथा ॾियनि। फरमायई अफला यतदब्बरून अल क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। ये माण्हू अल्लाह जे क़ुरान ते गौर ऐं फिक्र छो नथा कनि? छा इन्हनि जे दिलनि ते ताला लॻल आहिनि? माना जहिड़ीअ तरह तालो लॻल हुजे, जेको माण्हू अल्लाह जे कलाम ते गौर नथो करे, माण्हू जी दिल बंद या महरूमी आहे, बदनसीबी आहे। हिकु माण्हू खे अल्लाह जो क़ुरान सम्झ में न अचे, अल्लाह जे क़ुरान जे आयतनि ते गौर ऐं फिक्र न करे, हिन दौर जे गुमराहियनि ज़लालतनि जो अहम तरीन सबब ही आहे जो हिन दौर जो मुसलमान अल्लाह जो क़ुरान ते तवज्जो ॾियण लाइ तयार कोन्हे। मुंहिंजा दोस्तो, क़ुरान करीम जे अंदरि अॼु बि तासीर मौजूद आहे। इहा न आहे त क़ुरान करीम जंहिं दौर जंहिं ज़माने में नाज़िल थियो, उन ज़माने जे अंदरि माण्हुनि खे तब्दील कयईं, बल्कि अॼु बि तासीर मौजूद आहे। इंसान जेकॾहिं तवज्जो ॾींदो त क़ुरान करीम इंसान जे अंदर खे तब्दील करे छॾींदो आहे। इंसान जो अक़ीदो दुरुस्त थी वेंदो आहे, इंसान नेक थी वेंदो आहे, इंसान बाअमल थी वेंदो आहे। गौर करियो, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम नाज़िल फरमायो, कंहिंजे लाइ नाज़िल फरमाई? इंसान लाइ नाज़िल फरमाई। इंसान खे अल्लाह ताला ॾिसण लाइ अखियूं ॾेई छॾियईं, तां त ही क़ुरान करीम जे आयतनि खे ॾिसी करे पढ़े, कन ॾिनई, तां त ही क़ुरान करीम जो आयतूं कननि सां ॿुधे। अल्लाह ताला इंसान खे दिल ऐं दिमाग़ ॾिनो, तां त ही इंसान अल्लाह जे कलाम जे आयतनि ते गौर ऐं फिक्र करे, गाफ़िल थी करे न ॿुधे। अल्लाह ताला मिसाल सां ॻाल्हि सम्झाई त ही क़ुरान त इंसान लाइ नाज़िल थियो आहे, जंहिंखे ॾिसण लाइ अखियूं आहिनि, ॿुधण लाइ कन आहिनि, सोचण लाइ दिल ऐं दिमाग़ आहे। जेकॾहिं इहे सभु सलाहियतूं हिकु जबल में हुजनि हा, माना जबल ॾिसी सघे हा, ॿुधी सघे हा, गौर फिक्र करे सघे हा, पोइ जबल क़ुरान ॿुधे हा त क़ुरान ॿुधण सां रेज़ रेज़ थी वञे हा, टुकड़ा टुकड़ा थी वञे, उन जबल जे अंदरि खौफ़ अची वञे। अल्लाह जे कलाम जूं आयतूं ॿुधण खां पोइ गौर करियो, इंसान केतिरे क़दुरु संग दिल आहे, सख़्त तबीयत आहे, जो अल्लाह जो कलाम ॿुधे बि थो, पढ़े बि थो, पर क़ुरान करीम हुन ते असर कोन थो करे। सबब हुनजो ही आहे त इंसान गफ़लत जो शिकार आहे, इंसान शिरक जे अंदरि मुब्तला आहे, इंसान अल्लाह जे प्यारे पैगंबर जी मुखालफत करे थो, ही इंसान अल्लाह जे दीन तां मज़ाक करे थो ऐं गुनाहनि जे अंदरि ग़रक़ आहे। नतीजतन अल्लाह जो क़ुरान पढ़ण ऐं ॿुधण जे बावजूद हिन ते असर कोन थो थिए। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ियुनि सख़्त दिलनि जो मिसाल पत्थर सां ॾेई छॾियो। सुम्म कसत क़ुलूबुकुम मिन बाद ज़ालिक फहिय कल हिजारत औ अशद्दु क़स्वा। फरमाई, तव्हां जॾहिं अल्लाह ताला खां परे थींदा आहियो, दीन बेज़ार थी वेंदा आहियो, फितरनि जो शिकार थींदा आहियो, गुनाहनि में ग़रक़ थी वेंदा आहियो, त पोइ तव्हां जूं दिलियूं पत्थर खां ज़्यादा सख़्त थी वेंदियूं। तंहिं करे इंसान खे घुर्जे तवज्जो ॾे, टाइम कढे अल्लाह जो क़ुरान पढ़ण जे लाइ, गौर ऐं फिक्र करे। मुंहिंजा दोस्तो, क़ुरान करीम जे अंदरि इल्म जो खज़ानो मौजूद आहे, बेपनाह उलूम फ़नून मौजूद आहिनि। उन्हनि उलूम फ़नून मंझां हिकु अहम तरीन इल्म क़ुरान करीम जेको असांखे ॾिए थो, उहो हीअ त अल्लाह जी ज़ात मौजूद आहे।
अल्लाह जी ज़ात मौजूद है उन्हें जे लाइ कुरान करीम के अंदर सवे नंबर के हज़ारें दलील अल्लाह रब्बुल आलमीन बयान करे छॾिया, पर ही कौम अल्लाह के कलाम ते तवज्जो ॾियण लाइ तैयार कोन्हे, गौर फिक्र करण लाइ तैयार कोन्हे। इंसान जे करें सही माना में अल्लाह के कलाम जे आयतन ते गौर फिक्र कंदो त ही मञण ते मजबूर थी वेंदो तिन कायनात के अकेले रब्बुल आलमीन पैदा कयो। अचो ऐं गौर करियो, कुरान करीम जी सूरह अल इमरान में फरमाई, इन्न फी खल्क़ि समावाति वल अर्ज़ वख्तिलाफिल लैलि वन नहार लआयातिन लिउलिल अलबाब। फरमाई इन जमीन की पैदाश में, इन आसमान की पैदाश में, रात ॾींहं जी तब्दीली में अकुलमंद इंसान जे लाइ वॾी नसीहत मौजूद आहे। हालांकि इंसान हिन ज़मीन ते रहे पियो, ॾिसे पियो ज़मीन खे, ज़मीन जो इस्तेमाल करे रहियो आहे, फसल खणे थो ज़मीन मञा, आसमान मञा बरसात नाज़िल थींदी आहे, आसमान खे ॾिसे पियो। फरमाई ज़मीन आसमान ते गौर कर, ॾींहुं राति तब्दीली ते गौर कर, केरु आहे ॾींहुं आणण वारो, केरु आहे राति आणण वारो। पर फरमाई अल्लाह ताला जे इन वॾी तख़लीक़ में, वॾी पैदाइश जे अंदर अकुलमंद माण्हू जेके आहिनि उहे ई नसीहत वठंदा आहिनि। अकुलमंद केरु माण्हू आहे? असांजो माण्हू सम्झंदो आहे जंहिं वटि मालो दौलत ज्यादा आहे, जेको ॻाल्हाइण में चालाक आहे, जंहिंजे पोयां माण्हू आहिनि, जंहिं वटि उहिदो वॾो आहे, उहो अकुलमंद आहे। अचो अल्लाह जो क़ुरान खां पुछूं था अकुलमंद केरु इंसान आहे? फरमायई अल्लज़ीना यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम व यतफक्करून फी ख़ल्क़िस समावाति वल अर्ज़। अकुलमंद इंसाननि जूं अल्लाह रब्बुल आलमीन हिन मक़ाम ते ॿ सिफ़तूं बयान कयूं। फरमाए हिकिड़ी सिफ़त इहा आहे त इहे माण्हू अल्लाह ताला खे हर वक़्त यादि पिया कंदा आहिनि, बीठा आहिनि तब, वेठा आहिनि तब, लेटा पिया आहिनि तब अल्लाह खे यादि पिया कंदा आहिनि, अल्लाह जी तस्वीर बयान कंदा आहिनि, ज़िक्र अस्कार कंदा आहिनि, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह अकबर ज़रिए अल्लाह खे यादि कंदा आहिनि। या पहिरीं सिफ़त आहे। ॿी सिफ़त कहिड़ी आहे? वयतफक्करून फी ख़ल्क़िस समावाति वल अर्ज़। ज़मीन या आसमान जे अंदर जेका अल्लाह रब्बुल आलमीन कायनात पैदा कई आहे, जेका अल्लाह जी तख़लीक़ आहे, उन ते गौर ऐं फिक्र कंदा आहिनि त इहे शइ पाण कोन्हे ठही, हिन खे कंहिं ज़ात ठाहियो। फरमाई अकुलमंद माण्हुनि जूं इहे ॿ सिफ़तूं आहिनि। नंबर 1 तो अल्लाह ताला खे हर वक़्त यादि कंदा आहिनि। नंबर 2 गौर ऐं फिक्र कंदा आहिनि। जेका शइ ॾिठऊं, नंढो जीत ॾिठऊं, मकड़ ॾिठऊं, मख ॾिठऊं, गौर कंदा आहिनि त ही शइ कीअं पैदा थई, हिन जे अंदर उॾण जी हलण जी सलाहियत कंहिं पैदा कई आहे? अल्लाह ताला जी मखलूक में गौर ऐं फिक्र कंदा आहिनि। ऐं अल्लाह जी मखलूक जे अंदर गौर ऐं फिक्र कंदा आहिनि त पोइ नतीजे ते पहुची वेंदा। नतीजो छा आहे? हिन सॼी कायनात जो ख़ालिक अकेलो अल्लाह रब्बुल आलमीन आहे, ज़र्रे पुर्ज़े जो मालिक अकेलो अल्लाह रब्बुल आलमीन आहे। जॾहिं नतीजे ते पहुचंदा आहिनि त ईमान आणण जी देरि नाहे कंदा ऐं चवंदा आहिनि रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिला सुब्हानक फ़क़िना अज़ाबन नार। ए असांजा रब, तो हीअ कायनात पैदा कई आहे या फज़ूल पैदा कोन्हे कई, बल्कि बा मक़सद पैदा कई आहे। माना जेको मक़सद आहे हिन कायनात खे पैदा करण जो, उनखे सम्झी वेंदा आहिनि। फरमाई यकीन कंदा आहिनि ऐं यकीन सां ऐलान कंदा आहिनि त मुंहिंजा रब तो बेमक़सद का शइ पैदा कोन्हे कई, तुंहिंजी पैदा कयल हर शइ बामक़सद। तंहिं करे क़ुरान करीम जे दलाइल ते हिन फितरनि जे दौर में गौर फिक्र जी बड़ी ज़रूरत आहे। छो त हिन दौर जा बेशुमार फितना आहिनि। उन्हनि फितरनि मंझां
एक वडो फितनो ही है जो कि इंसान एक वडे सच जो इनकारी आहे, एक वडे हक जो इनकारी आहे। ओ वडो सच छा आहे? हिन कायनात के पैदा कंदड़ अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात मौजूद आहे, पर हिन दौर जो मुल्क बेदीन इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात जो भी इनकारी आहे, सिफात जो भी इनकारी आहे। ए मुसलमान, जे करें तुम बार बार कुरान जो आयतूं पढ़ंदे, अल्लाह जी कायनात गौर कंदे, तो यकीन थी वेंदो हिन कायनात के अकेले रब्बुल आलमीन पैदा फरमायो आहे। हिन कायनात जे अंदर जेका मखलूकात आहे उन जी तदबीर कंदड़, उन जी परवरिश कंदड़ अकेले अल्लाह जी ज़ात आहे। सूरह अल बकरा में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो तारुफ पान करायो, फरमायई अल्लाहु ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़। फरमाई अल्लाह जी ज़ात ला इलाहा इल्लाहु, उन्हीं खां सवाइ को माबूद ना है, को मुश्किल कुशा ना है, को हाजत रवा ना है। अल हय्युल क़य्यूम, फरमाई वाज़ा जिंदा है, माना मौत खां पाक आहे। अल क़य्यूम, निज़ाम संभालींदड़, ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम, न उन्हीं के निंड अचे, न उन्हीं के झूठो अचे। गौर करियो अल्लाह रब्बुल आलमीन जे बारे में अल्लाह ताला पाण तारुफ करायो, जेका ज़ात हमेशा हमेशा लाइ ज़िंदा, मौत खां पाक आहे, जेका ज़ात हर वक़्त जागंदड़ आहे, निंड खां पाक आहे। उन ज़ात खे सुञाणो। लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़, फरमाए जेकी कुछ आसमान में आ, जेकी कुछ जमीन में आ, मिल्कियत उन्हीं जी आ, मखलूक उन्हीं जी आहे, पैदा उन्हीं कयो आ, परवरिश उहो करे थो, रोज़ी उहो ई रसाए थो, ज़रूरत उहो पूरियूं कंदो आ। मन अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम जे आयात में साफ साफ तरीके सां पंहिंजे वजूद मुतल्लिक ऐं पंहिंजे सिफ़ात मुतल्लिक बेशुमार दलाइल पेश कया। मुसलमान खे घुर्जे त कुरान करीम जे आयात ते गौर कंदे अल्लाह जी ज़ात ते ऐं उन जे सिफ़ात ते ईमान आणे वठे। कुरान करीम जा टी सिपारा आहिनि, टी सिपारनि जे अंदर अल्लाह ताला जे बारे में बेशुमार दलाइल मौजूद आहिनि। तौहीद जा दलाइल, अल्लाह जी सिफ़ात जा दलाइल, अल्लाह जे वजूद जा दलाइल, अल्लाह ताला जी रूहियत जा, रुबूबियत जा बेशुमार दलाइल मौजूद आहिनि। पर एक माण्हू जे करें इख्तिसार सां समझण चाहे त अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम जी एक नंढी सूरह मुबारका में पंहिंजो तारुफ कराए छॾियईं, ऐं उहा नंढी सूरह मुबारका नंढनि ॿारनि खे बि यादि हूंदी आहे। नंढा ॿार जेके आहिनि उन्हनि खे बि घणो करे नंढी सूरत यादि आहे, पर तव्हांखे ख़बर आहे इन सूरह मुबारका जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन कहिड़े जामे तरीक़े सां पंहिंजी सुञाणप कराई आहे। हिकु हदीस अल्फाज़ आहिनि, इहा सूरत जेका आहे यानी सूरह इख़लास कुरान जे 3 हिसे जे बराबर आहे, नंढी सूरत आहे। गौर कयो हिन सूरह मुबारका में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो जामे तारुफ पेश करे फरमायई कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। ऐलान करे छॾ वो अल्लाह अकेलो, अल्लाहु समद, अल्लाह बेनियाज़ आहे, उन्हीं के कंहिंजी परवाह न आहे। लम यलिद वलम यूलद, न उन्हीं जो को औलाद आहे, न उहो कंहिं में ॼाओ आहे। वलम यकुन लहू कुफुवन अहद, उन्हनि जो को बराबर कोन्हे, सानी ऐं मट न आहे। उन जे सिफ़तनि वांगुरु कंहिं में सिफ़तूं मौजूद कोन्हे। त मुस्लमानो असांखे घुर्जे असां कुरान करीम ज़रिए अल्लाह ताला जो तारुफ हासिल करियूं ऐं दिल में अल्लाह ताला ते ईमान आणींदे
अल्लाह रब्बुल आलमीन सां सच्ची मोहब्बत जो इज़हार करियूं। यकीन जानो इंसान अल्लाह जे अॻियां फ़कीर ऐं मोहताज आहे। अल्लाह जी ज़ात गनी ऐं बेपरवाह आहे। इंसान जेकॾहिं तवज्जो ॾींदो, गौर कंदो, रब्बुल आलमीन इंसान जी फ़कीरी ख़त्म करे, मोहताजी ख़त्म करे, इंसान जो सभई ज़रूरतूं पूरियूं करे छॾींदो। पर जेकॾहिं इंसान ला गर्ज़ी कंदो, गफ़लत अख्तियार कंदो, मुंहुं मोड़ींदो, त अल्लाह ताला जी रहमत खां इंसान महरूम थी वेंदो। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फरमाए त हिन फितने जे दौर में असां पाण बि क़ुरान करीम ते तवज्जो ॾियूं, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे औलाद खे क़ुरान की तालीम ॾियारियूं ऐं क़ुरान जी आयात ते गौर फ़िक्र कंदे पंहिंजे अक़ीदे जी बि इस्लाह करियूं, अमल जी इस्लाह करियूं। अल्लाह मूंखे तव्हां सभिनि खे अमल तौफ़ीक़ अता फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दावाई अनिल हम्दुलिल्लाह।